فبأي آلاء ربكما تكذبان نحمده ونصلي على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشیطان الرجیم بسم الله الرحمن الرحیم سب تعریفوں اللہ جی لائے سب عبادتوں اللہ جی لائے الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ امید آواں سب ٹھیک ہوندو خوش ہوندو اللہ سبحانہ تعالیٰ خان دعا ہے اللہ سبحانہ تعالیٰ خان سبن کے خوش رکھے آباد رکھے اللہ سبحانہ تعالیٰ خان دعا ہے اللہ سبحانہ تعالیٰ خان سبن کے دین دے رہنے کی توفیق عطا فرمائے سنت دے رہنے کی توفیق عطا فرمائے قرآن شریف کی پیروی کرنے کی توفیق عطا فرمائے یہ دفعہ جو ٹاپک بھی قرآن مجید کے حوالے سے ہے قرآن پاک اللہ سبحانہ تعالیٰ جو اساں مسلمانوں کے تمام بڑو احسان ہے تمام بڑو تحفہ ہے قرآن کریم صلی اللہ علیہ وسلم یہ سب کے اللہ سبحانہ تعالیٰ خان سبن کے قرآن پاک جڑی نعمت نصیب فرمائی قرآن پاک کم و بیش اساں وٹ 22 سال 5 مہینہ ہیں 22 ڈین میں اساں وٹ کمپلیٹ تھی رمضان مبارک میں حضور کریم صلی اللہ علیہ وسلم کے وسیلے سے اساں کے نصیب تھو قرآن پاک واحد کتاب ہے جی پوری دنیا میں پڑھے ونے تو یہ واحد کتاب ہے یہ قرآن اللہ سبحانہ تعالیٰ جو موضوع ہے ان میں کا بھی زیر زبر پیش دی نہ کمی آئی نہ کمی ایندی نہ تبدیلی آئی نہ تبدیلی ایندی یہ اللہ سبحانہ تعالیٰ جو تمام موضوع ہے کرم آسان سبن دے متھاں قرآن پاک ہدایت جو رستو ہے قرآن پاک حکمت جو رستو ہے قرآن پاک ذہنی امراضن جو جیکو ہے علاج ہے قرآن پاک روح جو بیمارن جو جیکو ہے علاج ہے جسمانی بیمارن جو علاج ہے قرآن پاک ذہنی بیمارن جو علاج ہے جیکے بھی مومن آہن جیکے قرآن پاک پڑھن تھا یقین کیو جیکے بھی آسمان فرشتہ آہن وہ فرشتہ اچن تھا قرآن پاک کے ॿुधनि था वो इन जे करे त जेके भी फ़रिश्ता आहिनि त क़ुर पाक उहे पढ़ी न सघंदा आहिनि सिर्फ़ु ॿुधी सघंदा आहिनि सिर्फ़ु हिकिड़ो फ़रिश्तो आहे हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जेको क़ुर पाक पढ़ी भी सघे थो ऐं क़ुर पाक ॿुधी भी सघे थो ॿिया जेके भी मलाइका आहिनि उहो सिर्फ़ु क़ुर पाक ॿुधी सघनि था त जॾहिं भी ईमान सां को क़ुर पाक पढ़ंदो आहे त फ़रिश्ता अची वेंदा आहिनि हुन जे लाइ दुआ घुरंदा आहिनि अल्लाह सुब्हानो तआला जिन मथां रहमत पवंदी आहे क़ुर पाक पढ़ण जी तमामु घणियूं बरकतूं आहिनि जेको भी इंसान सुबुह जे टाइम ते क़ुर शरीफ़ पढ़े थो सूर यासीन शरीफ़ पढ़ी करे पंहिंजे कम ते वञे थो त अल्लाह सुब्हानो तआला उनजा कम आसान फरमाए थो उनजी ज़िंदगी आसान फरमाए थो असां ॾींहों ॾींहुं क़ुर पाक खां तमामु घणो परते थी विया आहियूं असांजे हथ में मोबाइल अची वई आहे सुम्हण खां अॻु में बि जेको असां मोबाइल जेको हुनखे कॉन्टेक्ट्स ॾिसी करे पोइ सुम्हूं था उथण खां पोइ बि फ़ौरन जेको असांजे अखियुनि जे अॻियां मोबाइल ई आहे पहिरियां क़ुर पाक सां माण्हुनि खे मोहबत आहे हाणे बि आहे मां सभिनी ॻाल्हि थो कयां त जेके कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके क़ुर पाक सां ॾींहों ॾींहुं थोरो परते थींदा था वञनि असांखे घुरिजे त जेतिरो थी सघे क़ुर पाक सुम्हण खां अॻु में बि थोरो घणो पढ़ूं ऐं उथण खां पोइ बि सुबुह जी जेकी शुरूआति आहे पंहिंजी क़ुर पाक जी तलावत सां करणु खपे क़ुर पाक जी तलावत सां इंसान जा ज़हनी जिस्मानी रूहानी बीमारी भी दूर थी वञनि ऐं इंसान खे तमामु घणो सुकून हासिल थिए थो क़ुर पाक में शफ़ा आहे हर क़िस्म जी शफ़ा आहे क़ुर पाक में अलाए छो असां जेको आहे पंहिंजे पाण खे क़ुर पाक में परते कयो आहे हिन क़ुर पाक सां मोहबत कयो अल्लाह सुब्हानो तआला तव्हांजे मथां रहमतूं आणींदो बरकतूं आहिनि यकीन कयो हिन में एतिरी वॾी शफ़ा आहे जो मां नंढड़ी वीडियो में बयानु नथो करे सघां क़ुर पाक खे सीने सां लाहियो क़ुर पाक खे गहरी ॾिसो हिनखे खोले करे हिनजी तलावत कयो हिन में नूर ई नूर आहे अल्लाह सुब्हानो तआला हिन में शफ़ात रखी आहे हिन में बरकत रखी आहे क़ुर शरीफ़ पढ़ण सां मार्केट में तमामु ख़ूबसूरत क़ुर शरीफ़ मौजूदु आहिनि कंज़ुल ईमान कोशिशि करे पंहिंजे घर में इहो ज़रूरु कंज़ुल ईमान पढ़ो छो त हुनजो तर्जुमो तव्हां पढ़ंदो त तव्हांखे तमामु घणो राहत ऐं सुकून अची वेंदो अल्लाह सुब्हानो तआला खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला असांखे क़ुर पाक पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए क़ुर पाक माना सां गॾु पढ़ंदो अल्लाह सुब्हानो तआला जी हिकमतूं रहमतूं ऐं बरकतूं तव्हांजे मथां ज़ाहिर बि थी वेंदियूं नाज़िल बि थींदियूं क़ुर पाक खे डेली पंहिंजी ज़िंदगी में आणियो यासीन शरीफ़ खे डेली पंहिंजी ज़िंदगी में आणियो यासीन शरीफ़ पढ़ण सां इलाही घणा तव्हांजा प्रॉब्लम मसइला मसाइल था थी वञनि थोरो थोरो क़ुर शरीफ़ जेको आहे पढ़ंदा रहो कोशिशि इहा कंदासीं त 40 ॾींहंनि जे अंदरि ख़तमु निकिरी वञे त बहितर आहे क़ुर शरीफ़ माना सां पढ़णु तमामु घणो अफ़ज़ल आहे छो त असांखे ख़बर त पवे अल्लाह सुब्हानो तआला छा फरमा रहियो आहे ऐं कीअं फरमा रहियो आहे जेतिरो पढ़ंदासीं ओतिरो असांजे लाइ फ़ाइदो आहे उमेद आहे त तव्हां सभु पंहिंजे ज़िंदगियुनि में क़ुर पाक खे आणींदो डेली कम अज़ कम हिकु दफ़ो ज़रूरु क़ुर शरीफ़ खोले करे थोरो ई पढ़ो माना सां गॾु पढ़ो यकीन कयो तमामु घणी ज़िंदगी में तब्दीली अची वेंदव तव्हांजे ॻाल्हाइण में तव्हांजे उथण वेहण में इख़लाक़ अची वेंदो तव्हांजे ॻाल्हाइण में तव्हांजी निगाह में हयात अची वेंदो अल्लाह सुब्हानो तआला खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला असांखे क़ुर पाक पढ़ण वारो बणाए अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला असांखे क़ुर पाक सम्झण वारो बणाए अल्लाह सुब्हानो तआला खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला क़ुर खे
ते अमल करने की तौफीक अता फरमाए त जीअं असांजी दुनिया ऐं आख़िरत संवरजी वञे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानहू तआला असांखे शफ़ाअत अता फरमाए। हे क़ुर पाक क़बर में भी कमी ईंदो, जेतिरो पढ़ंदो तेतिरो सवाबु मिलंदो। उमेद आहे त तव्हां हिन वीडियो में काफ़ी ॻाल्हियूं सिखी वेंदा हूंदो त कोई तव्हां मां बहितरीन शख़्स हुआ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको क़ुर पाक पाण पढ़े थो ऐं ॿियनि खे पढ़ाए थो। त उमेद आहे त तव्हां ॿियनि खे बि पढ़ाइण जो बंदोबस्तु कंदो ऐं पाण खे बि सही तलफ़ुज़ सां पढ़ाइण जी पूरी कोशिशि कंदासीं। क़ुर पाक मस्जिदनि में बि ॾियो ऐं क़ुर पाक कोशिशि कयो तोहफ़े में जेको आहे माण्हू खे क़ुर शरीफ़ ॾियो त जीअं माण्हू खे क़ुर शरीफ़ सां मोहबत थिए। हिन सां मोहबत रखो, अल्लाह सुब्हानहू तआला तव्हां सां मोहबत रखंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां मोहबत रखंदो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। وقال اركبوا فيها بسم الله مجريها ومرساها إن ربي لغفور رحيم وهي تجري بهم في موج كالجبال ونادى نوح ابنه وكان في معزل يا بني اركب معنا ولا تكن مع الكافرين